बुखारा शहर हुयो, उते हिकिड़ो मजूसी शख्स रहंदो हो, गैर मजहब हुयो। उन्हीं जो पुटो बुखारा शहर में रमज़ानुल मुबारक जे महीने में मिठाई वठी करे उते ही खाइण शुरू थी वियो मुसलमाननि जे सामा शहर में। त हाणे उहो मजूसी शख्स जेको गैर मज़हब आहे, मुसलमान भी न आहे, उन्हीं जीअं ई पंहिंजे पुट खे ॾिठो त ही रमज़ानुल मुबारक जे महीने में शहर जे विच में खाए थो पियो, त वयो ऐं उनको शेव हिक हथ में पकड़े, ॿिए हथ सां उनजे चेहरे ते चमाट हई। त उन्हीं अर्ज कयो, बाबा चमाट छो हई? चवण लॻो त ख़बर नथी त रमज़ानुल मुबारक जो महीनो आहे, इन महीने में मुसलमान रोज़ा रखंदा नी, ऐं तू खाए पीए थो। त उन पुट वर्दी ॾिनी, जवाब ॾिनो त बाबा पोइ रमज़ानुल मुबारक में त तव्हां बि खाईंदा ऐं पींदा आहियो। त उन चयो, मां खाईंदो आहियां पींदो आहियां, त घर में लिकी करे अंदरि खाईंदो पींदो आहियां, मां शहर में विच चौराहे ते बीह करे न खाईंदो आहियां न पींदो आहियां। मां रमज़ानुल मुबारक जे महीने जो एहतराम कंदो आहियां, इन जो इकराम कंदो आहियां। त ॿाहिरि न खाईंदो आहियां न पींदो आहियां, अंदरि घर में खाईंदो आहियां। हाणे उहो शख्स जॾहिं फोत थियो त उन शख्स के अल्लाह जे वलीउल्लाह ख्वाब में ॾिठो त हाणे उहो मजूसी शख्स आहे, जन्नत जे बागनि में घुमी रहियो आहे, गैर मज़हबा हुयो। जन्नत ॾिसण वारो अल्लाह जो कामिल वली ॾिसे थो त उहो जन्नत जे बागनि में टहली रहियो आहे, घुमी रहियो आहे। पुछण लॻो त ए शख्स, तूं त गैर मज़हब हुए, तुंहिंजे लाइ त जन्नत न आहे, जन्नत त मुसलमाननि जे लाइ आहे। त चवण लॻो त ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी ज़िंदगी जूं बदआमालियूं, गुनाह, शिरक, कुफ्र हिक तरफ़, पर जॾहिं मां पंहिंजे पुट खे इन ॻाल्हि ते टोकियो न, उनखे चमाट हई न, तंबीह कई न त मुसलमाननि जे महीने रमज़ान जो एहतराम कर, विच शहर में न खा न पी, त इन इकराम करण जी वजह खां अल्लाह तबारक व तआला आख़िरी वक़्त में मुंहिंजे लबनि ते कलमा तैयबा जारी करे छॾियो। पहिरियों मां मजूसी हुयुसि, गैर मुस्लिम हुयुसि, गैर मज़हब हुयुसि, पर इन रमज़ानुल मुबारक जे इकराम जी वजह खां अल्लाह तबारक व तआला जल्ल शान मूंखे कलमा तैयबा नसीब करे मूंखे मुसलमान बणाए छॾियो आहे। ऐं अल्लाह करीम जल्ल शान फरमायो, ऐं बंदा, इहा जन्नत तोखे उन इकराम जे सदके में अता कई आहे। इन माह रमज़ानुल मुबारक जे महीने में असांखे भी घुर्जे त असां भी इन महीने जो तक़द्दुस कयूं, इकराम कयूं, एहतराम कयूं, रोज़ेदारनि जो दिल खोले रोज़ो छोड़वायूं, खिदमत कयूं रोज़ेदारनि जी। छो जो रोज़ेदार सिर्फ सहरी करे पोइ सुतो भी पियो हुजे न, त जो सुम्हण भी इबादत करण आहे, उन्हीं जो खामोशी रहन तस्बीह करण आहे। ये हुजूर जो फरमान है।